तो खाई तो कन्नो के पखी पखण के डिरी के जीत जानवर के को दाणो नहीं इया बतुनी सखावत रब्बुल की सुभान अल्लाह बेशक पंज घर की छत ते पानी जो थाल बाटड़ो वठी आनो बाटड़ो कुंभर पानी से भरे रखो कणक जानवर जा दाना मथे छत ते छपे छले पखीड़ा ईंदा ओए पानी पींदा ओए दाना खाईंदा या हाय हाय सुभान अल्लाह पंजे घर दे दरवाजे ते नलको लगाए छले नाग पानी जो लगाए छले मतो छपरो ठाहे पानी दी सबील लगाए छले इंदो बिंदो वाटड़ू पानी पिए साईं फरमाए तमन अरवा कबिदन जायन फलउल जन्नत जो प्यासे जिक्र के पानी प्यारे रजाए रब ने जेला जन्नत लिखी तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अपने घर के दरवाजे पे छोटी सी पानी की सबील लगा दो आने जाने वाले पानी पिएंगे ये तुम्हारे लिए सबील जारी हो गई मेरे आका ने फरमाया किसी प्यासे जिगर को पानी पिलाकर तुमने उसको शिक्षक सैर किया तुम्हारे लिए अल्लाह ताला जन्नत लिख देता है मुझे प्यारा भाइयों दिल्ली नरम बना जी दिल्ली शफ्कतें आज बना सख्त मिजाजी तुंद मिजाजी दुरुस्ती सख्त तबीयत हुजण अल्लाह के पसंद में अल्लाह के पंहिंजे बच्चन सां प्यार सां पेश अचो मुसाफ़िर आयो वाटड़ू आयो उन सां हत्ता कि जानवरनि सां बि असां बि जॾहिं जानवर खे लठ पियो हणां त पुठियों सॾु थियो मां पंहिंजे कावड़ खे उनखे लठियूं पिया हयूं जानवर खे पुठियों सॾु थियो नालो वठी मुंहिंजो कंहिं सॾु पियो हीअं जो नौनो वराया त मुंहिंजो लजपाल नबी पियो अचे सुभान अल्लाह सोने नबी फरमायो त जानवर के ये कोन मारबो जी तू जानवर के लटो अल्लाह मुझे या रसूल अल्लाह जो खमटी भाई दो तो या बरी न मारी हां ओ जे को नंदन के तो यो लट्ठू मणी है गुचड़ी मणी हां से हां सारी सगोरा मुखे तुझे लक्षण जी खबर है ये नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं न आहिनि इहे वॾियूं ॻाल्हियूं आहिनि इन्हनि सां रुसंदो बि आहे पंचंदो बि आहे चओ सल्लल्लाहु अलैहि इमाम तबरानी रिवायत आनिया हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद तो चवे सालत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकुल्तु या रसूलल्लाह हाय हाय सुभान अल्लाह मूं पूछो अर्ज कयो या रसूलल्लाह मुखे बुधायो अय्युल अमाल अफदल या रसूलल्लाह मुखे बुधायो अमलन में भले में भलो अमल कयो सोने नबी फरमायो अस्सलातु अला मीकातिहा अमलन में भले में भलो अमला नमाज वक्त पे अदा कर वक्त पे नमाज सुभान अल्लाह
नमाज में दुआ सिच पे लंग तो बस टुबड़ मारो दोरी वाला पुठान करे न साईं फरमाता फल्ले में फल्लो अमल हुआ जो नमाज वक्त पढ़ कुल्त सुम्मा मादा या रसूल अल्लाह सही बोला इने का पोबियो भलो कर केड़ो सरकार फरमायो अयस्लम अन्नास मिन लिसानिक पो भले में भलो अमल हुआ जो तुझी ज़बान का प्या मारू बचल सुभान अल्लाह ज़बान सांकी के गार नडे तानो नडे गिल्ला न कर गीबत न कर ज़बान सांकी के ईज़ा न पहुंचाए नमाज का पोजे भले में भलो अमल हुआ ज़बान की सुभान अल्लाह एकड़ो मानू जदी हिन के थोड़ो समझाए मुझे कहता है जिसी सुहानी में वडी इज्जत पटे मुठियो पर गाय में अल्लाह पैर खोल साईं फरमाओ तो मोमिन गार नबी दुआ बेशक मोमिन दी ज़बान के ईज़ाईंदी नाहे गार ॾियण खटिया लफ़्ज़ ॻाल्हाइण कंहिंजी दिलि ईज़ाइण कंहिंजी इज़त आबरू विञाइण मोमिन जो कमु नाहे मोमिन ॻाल्हाईंदो त सुठो न त चुप रहंदो सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस साईं फरमाता मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लयस्मुत जे अल्लाह के मजे दो क्या मजे दियाले के मजे दो उन्हें के खपे तो सुठो ॻाल्हाए भला जे सुठो न तो ॻाल्हाए तो चुप वेठो अज तई मूंसा ज़बान कयो त तव्हां ज़बान सां ॻाल्हाईंदो सुठो जी जेके निंड में उन्हनि खे उथारियो निंड वारनि खे उथारियो सलात तस्बीह शुरू थियण वारी आहे साईं जी कंदो ज़बान हां सुठो ॻाल्हाईंदो इंशाअल्लाह कार गद न कंदो साईं जी गाइडन ते हिकिड़ो सॼो किताब लिखियो अथव वो बिठा सुठो मिठो नरम ॻाल्हाइण मोमिन बाने जी निशानी सुभान अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु के हिकिड़ो माण्हू घटि वक़्तु ॻाल्हाए हुज़ूर जन बीठा हुजनि साईं जन मुल्कनि बीठा वो काफ़िर घटि वक़्तु ॻाल्हाए अबू बकर चुप कई बीठो हुज़ूर मुल्कनि अगर सही ने अबू बकर वरदी ॾिनी अबू बकर जी वरदी ॾिनी त सोने नबी मुंह मुबारक मटाए उठी ॾई ऐं हुज़ूर हली पिया अबू बकर समझी वियो त साईं जन खे मुंहिंजो जवाब ॾियण न वणियो कोई माण्हू या रसूल अल्लाह उन काफ़िर मूंखे ॻाल्हियूं पे ॾिनियूं तव्हां बीठे ॿुधो पिया तव्हां मुर्को पिया मुंह वरदी ॾिनी आहे त तव्हां पुठी मुबारक ॾेई वञो फरमायो अबू बकर जेॾी महिल हुन तोखे घटि वक़्तु पे ॻाल्हायो तो वरदी न पे ॾिनी अल्लाह आसमान तां मलाइको लाथो जेको तुंहिंजे तरफ़ां उहो पियो वरदी पर हींअर जो तो वरदी ॾिनी आहे न त मलाइको हलियो वियो विच में शैतान अची वियो पोइ जिते शैतान हुजे उते अल्लाह जो नबी न बीहंदो आहे जेको घटिया लफ़्ज़ ॻाल्हाए थो उन जाइ ते शैतान अची वेंदो आहे पर जेको नरम ऐं मिठो ऐं सुठो ॻाल्हाईंदो आहे उते अल्लाह जे रहमत जे मलाइका तव्हांखे इहा ॻाल्हि क़बूल आहे अल्लाह करीम जल शानो असां सभिनी खे शाल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए बाबा दुआ घुरूं था इंशाअल्लाह अल्लाह सीन जी नज़र रोशन मुझा प्री प्यारा मदीने वाले साईं फरमायो थी अॼु जी जेका रात आहे न इन रात में गुनाहनि जी माफ़ी मिलंदी आहे मदायूं बेंडियूं छा तव्हीं बि चाहियो था त गुनाहनि जी माफ़ी मिले गुनाहनि जी माफ़ी चाहियो था जेकॾहिं गुनाहनि जी माफ़ी चाहियो था त पोइ
हबीबन करीम ने फरमाया कि सलात तस्बीह दी नमाज सलात तस्बीह दी नमाज जेको माण्हू पढ़े न संगमे तो पुॼो त रोज़ पढ़ो रोज़ नथा पढ़ी सघो त हफ़्ते हफ़्ते में पढ़ो भला जे हफ़्ते हफ़्ते में नथा पढ़ी सघो त महीने में हिकिड़ो भेरो पढ़ो अब हेॾे टपी चो हे छा था कयो टपी न छो न बा साईं फरमाए जेकॾहिं महीने में नथा पढ़ी सघो त साल में हिकिड़ो भेरो पढ़ो पर जे साल में नथा पढ़ी सघो त ज़िंदगी में हिकिड़ो भेरो पढ़ो अॻियां पोयां नंढा वॾा हाणे पढ़िया बेटा इहा सलात तस्बीह पढ़ंदासीं अमीरनि भेनरुनि खे मज़ार शाह में सिफ़ लॻाइनि सलात तस्बीह इमाम पढ़ंदो सॼो जेको पढ़ियो आहे इमाम पढ़ंदो तव्हां पंहिंजे दिलि जो दिलि में आहिस्ता तव्हां बि इहो ॾाढे शुरू न करे छॾियो तव्हां दिलि जो दिलि में पढ़ो इमाम ॾाढे पढ़ंदो तव्हांखे सेखार मिलेगा ऐं नमाज़ सलात तस्बीह खां बाद में दुआ थींदी उन में दिलि खे हाज़िर करे दुआ घुरंदासीं इंशाअल्लाह ताला सभिनी जी अल्लाह जी पाक शफ़क़त ऐं इनायत थींदी अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना